लिटिल साइंटिस्ट अस्सलाम वालेकुम। तव्हां मुख़्तलिफ़ वणनि मां मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा ॿिज छणंदे ॾिठा हूंदा। असां अॼु उन्हनि ॿिजनि जे बारे में पढ़ंदासीं। ॿिज मुख़्तलिफ़ साइज़ुनि जा ऐं मुख़्तलिफ़ रंगनि जा ऐं उन्हनि में मुख़्तलिफ़ क़िस्मनि जी बनावट हूंदी आहे। अॼु असां उन्हनि जा कुझु अहम हिस्सा पढ़ंदासीं। पार्ट्स ऑफ सीड यानी ॿिजनि जा कुझु अहम हिस्सा जेके असां हिते बयानु कयूं था। पहिरियों आहे टेस्टा आउटर कवर ऑफ द सीड। हीउ ॿिज जो ॿाहिरियों परदो हूंदो आहे। हीउ ॾाढो मज़बूत तरीन परदो हूंदो आहे। हिन जो कमु छा आहे? हीउ ॿिज जी मुख़्तलिफ़ जानदारनि खां ऐं दुश्मननि खां जरासीमनि खां हिफ़ाज़त कंदो आहे त जीअं ॿिज में अंदरियों मौजूदु हिसो महफ़ूज़ रही सघे। ॿिज जो ॿियो हिसो आहे माइक्रोपाइल। हीउ ॿिज में तमामु नंढिड़ो सोराख़ थींदो आहे जिथां ऑक्सीजन, पाणी ऐं ट्रांसपायरेशन वग़ैरह थी सघंदी आहे। हाणे ॿिज जे अंदरि ॾिसंदासीं। मथियो हिसो एपिकाटिल आहे, हेठियों हिसो हाइपोकाइटिल आहे ऐं विच वारो हिसो काटिलीडान आहे। सॼे ॿिज खे इम्ब्रियो चइबो आहे। इम्ब्रियो छा हूंदो आहे? ॻभ झलियल ॿिज या आनो। एपिकाटिल जेको पढ़ियोसीं उन मां अॻियां हली करे थोरो या पिलियूं मोल पैदा थींदो आहे ऐं हाइपोकाटिल मां पाड़ पैदा थींदी आहे।